दोस्तों अॼु मां तव्हांखे दुनिया जी सभ खां तेज़ ट्रेन जे बारे में ॿुधाइण वारो आहियां। अॼु ॾींहं ताईं तव्हां बुलेट ट्रेन जे बारे में ॿुधो हूंदो, पर हीअ ट्रेन बुलेट ट्रेन खां काफ़ी तेज़ आहे। जापानी रेलवे ताज़ो ई हिन ट्रेन जी इफ़्तिताह कयो आहे, जेका 603 किलोमीटर फ़ी कलाक जी रफ़्तार सां डोड़े सघे थी। हिन खां पहिरियां जापान में जेका ट्रेन ठाही वई उहा तक़रीबन 590 किलोमीटर फ़ी कलाक जी रफ़्तार सां डोड़ंदी हुई। असांजे मुल्क में हिकु बि बुलेट ट्रेन न आहे, इन जे करे तव्हांखे शायदि हीअ रफ़्तार इलाही तेज़ लॻंदी हुजे, पर जापान जे माण्हुनि लाइ इहा हिकिड़ी आम ॻाल्हि आहे। हीअ ट्रेन हिकु मील जो मुफ़ासिलो 0.10 सेकंड में तय कंदी आहे ऐं हीअ ट्रेन 11 सेकंडनि जे अंदरि 603 किलोमीटर जी रफ़्तार पकड़े वठंदी आहे। अॼु खां तक़रीबन 52 साल पहिरें अक्टूबर 1964 में जापान पंहिंजी पहिरीं बुलेट ट्रेन सर्विस जो आगाज़ कयो हुयो। उहा ट्रेन अॼु बि हलंदी आहे ऐं उनजी रफ़्तार तक़रीबन 210 किलोमीटर फ़ी कलाक आहे। इहा ट्रेन टोक्यो खां ओसाका जे विच ते हलंदी आहे। जापान जी हीअ ट्रेन केतिरनि ई ॻाल्हियुनि में ख़ासि आहे। हिन जी सभ खां ख़ासि ॻाल्हि इहा आहे त हीअ ट्रेन कॾहिं बि कंहिं हादसे जो शिकार नथी थी सघे, छो त हिन में हिकु अहिड़ी टेक्नोलॉजी जो इस्तेमालु थियलु आहे जंहिंसां हीअ पटड़ीअ तां कॾहिं बि न हिलंदी। हिन ट्रेन जी ॿी ख़ासियत इहा आहे त हीअ ट्रेन पूरी तरह सां साउंड प्रूफ आहे, यानी ॿाहिरि जी आवाज़ तव्हांखे अंदरि ॿुधण में न ईंदी। तव्हांखे बिल्कुलु इहो अहसासु ई न थींदो त तव्हां हिकु ट्रेन में हली रहिया आहियो। हीअ ट्रेन आम ट्रेनुनि वांगुरु न आहे। हिन ट्रेन में मैग्नेटिक सिस्टम नसब थियलु आहे, जंहिंमां पैदा थींदड़ ताक़त मां हीअ ट्रेन हलंदी आहे। तव्हां इहा ॻाल्हि ॿुधी दंग थी वेंदो त हीअ ट्रेन पटड़ीअ खां 10 सेंटीमीटर मथे उथी हलंदी आहे, जंहिंसां को झाको नाहे महसूसु थींदो ऐं हिन ट्रेन खे हर तरह सां आज़माए ॾिठो वियो आहे। दोस्तों अगरि तव्हांखे ही मुंहिंजो वीडियो पसंदि आयो आहे त प्लीज़ फेसबुक ते लाइक ज़रूरु कंदा ऐं वधि खां वधि शेयर कंदा पंहिंजे दोस्तनि में। वॾी महिरबानी।